अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। जीअं त नाज़रीन अॼु जी ताज़ी ख़बरूं ॿुधंदा। ही रिपोर्टर इरशाद अहमद शर खां। जीअं त कॉलेज में पेपरनि ते सख़्तु ॾाढी पाबंदी थी आहे, जंहिंजे नतीजे में 2500 रेंजर ऐं 2500 पुलिस जा एहलकार गॾु कया अथनि। जेको कॉलेज में शागिर्द कॉपी कंदो उन जे ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं जेको सफ़ा जॾो हुजे त बराए महिरबानी माल चारे कॉलेज में न अचे। जे आयो त उन खां वधीक त बहितर आहे त घर में वेठो हुजे त उहो भलो आहे। उहो ईअं न चवनि त कॉलेज में निभागो ॿारु पढ़ियो कोन हो, नौकिरी न मिलंदी, इहो एहलकार कम जो ई न आहे असांजे। महिरबानी करे पंहिंजे ॿार खे सुधारियो, सिंध खे सुधारियो, सिंध खे बचायो, सिंध जे हक़नि खे सुजाॻ कयो। जीअं त असांजी हुकूमत ते, असांजी सिंध सूबे ते ॿिया माण्हू कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, इन खां बचायो त बहितर आहे। महिरबानी।